जी नाज़रीन, हिकु ॿीहर अवां खे धरती टीवी जी ख़ासि नशरियात में चऊं था भलीकार ऐं सभिनी खे आहे इंतज़ार त अॼु सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां कहिड़ो फ़ैसिलो अचे पियो डिप्टी स्पीकर जी हिन रूलिंग ऐं हीअ जेका समूरी सूरत हाल पैदा थी आहे। पर उनखां पहिरियां ज़हीर साहब जीअं ज़िक्र कयो त 140 जे लॻभॻि जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, जिन में वकील आहिनि, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि, ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू उन्हनि ख़त लिखियो आहे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे त नज़ीरिया ज़रूरत खे हमेशह जे लाइ दफ़न करे छॾियो। ऐं उन में जेको अहम किरदारु आहे या जेको अहम शख़्सियतूं ॿियूं बि सभु अहम आहिनि असांजे लाइ। डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा साहब ही माउन ख़ासि रहिया पूरो अरसो इमरान ख़ान साहब जा, ऐं जॾहिं कोविड वारी सूरत हाल रही त उनमें बि अॻियां हुआ, अॻिते हली पोइ उन्हनि खे हटायो वियो हो, पर स्टिल हू आहिनि PTI सां गॾु। त PTI जे अंदरां उन्हनि जे सिफ़नि मंझां ई अहिड़े क़िस्म जी डिमांड साम्हूं अचे पई ऐं हुननि जो बि इहो मौक़िफ़ आहे त ही 3 अप्रैल ते जेको कुझु कयो वियो 31 मार्च ते ख़ासि तौर ते, ऐं उनखां पोइ 3 अप्रैल ते जेको कुझु कयो वियो डिप्टी स्पीकर जे तरफ़ां उहो गैर आइनी ऐं गैर क़ानूनी हो ऐं उन समूरे मामले खे ख़तमु करे ॿीहर जेका क़ौमी असम्बली जी सूरत हाल आहे उनखे बहाल कयो वञे। सो हाणे उन्हनि जे सिफ़नि मंझां पाण अहिड़े क़िस्म जा अलीम ख़ान, तरीम, छीना ग्रुप, ॿिया चार दोस्त मोहम्मद मज़ारी, आमिर खाकवानी साहब सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि, उहे असां सां टेलीफोन लाइन पे मौजूद आहिनि। आमिर खाकवानी साहब, बहुत शुक्रिया, आपने हमें टाइम दिया। किस तरह देखते हैं सर, 5 दिन ये हेयरिंग चली है और सबको इंतजार है अब सुप्रीम कोर्ट के हवाले से, और ख्वाहिश का इजहार कर रहे हैं मुख्तलिफ लोग, जाहिर सी बात है फैसला तो कोर्ट को करना है कि वो रूलिंग भी गैर आइनी हो, सारा प्रोसीजर जो अंडू हो जाए, दोबारा से अदम एतमाद की रिथ हो और नई हुकूमत आए, वो इस्लाहात करे इलेक्शन के हवाले से और फिर फ्रेश इलेक्शन किए जाएं। तो आप किस तरह देखते हैं इस डिमांड को? या ऐसे ही चाहिए जैसा आप कह रहे हैं। ये बात तो बड़ा यकीनी नजर आ रही है ना कि रोलिंग खत्म हो रही है, क्योंकि रोलिंग का तो कोई दफा हो नहीं सका ना। जो इनमें हुकूमती वकला ने, PTI के वकला ने जो पेश किए हैं, मौके कमजोर रहा है। तो ये बात तो मेरा ख्याल है कंसेंसस ही तकरीबन इस वक्त कौम में भी है कि ये जो रोलिंग दी थी डिप्टी स्पीकर साहब ने, जिसको स्पीकर ने तौसीक की थी, ये गैर आइनी और गलत है। तो वो तो गई समझो। अब उसमें होना तो ये चाहिए जब वो गई तो सब कुछ जो हुआ है वो वापस हो जाए, असेंबली वापस हो जाए और फिर अदमत बात पे वोटिंग हो, और वोटिंग के बाद जो नए प्राइम मिनिस्टर बने, जिसकी मेजॉरिटी हो वो बने, वो अपनी हुकूमत चलाए। तो होना तो ऐसे चाहिए। अब बाद लोगों का ख्याल है कि वो 88 वाली सूरत शायद ना आ जाए। 88 में आपको याद होगा जनूजिया साहब की असेंबली के बारे में भी ऐसा किया गया था कि उसको हुक्म गैर आइनी करार दिया जाए कि ऐसा असेंबली तोड़ने का, लेकिन एक आ गया था चूंकि कौम इलेक्शन की तरफ चल पड़ी है और जिस पर जमाती इलेक्शन हो रहे हैं तो इलेक्शन हो जाने दें। तो बाद लोगों का ख्याल है कि इलेक्शन प्रोसेस की तरफ शायद आगे बढ़ने वाला काम हो। लेकिन इसमें एक इंटरेस्टिंग बात है, तो चीफ इलेक्शन कमीशन ने कहा है कि 6 महीने तक हम इलेक्शन की पोजीशन नहीं है, तो फिर तो खैर 6 महीने के निगरान हुकूमत नहीं बन सकती, वो तो 3 महीने में इलेक्शन होना जरूरी है। अगर वो इलेक्शन 3 महीने में नहीं हो सकते फिर वैसे ही ऑप्शन तो नहीं बनती। तो मेरा तो ख्याल है कि मुझे वैसे लग रहा है, मेरी फीलिंग है कि शायद स्प्लिट फैसला आए और रोलिंग खत्म करने के हवाले से शायद मुतफिका फैसला हो, लेकिन आगे क्या होना है उसमें शायद मे भी कुछ स्प्लिट आ जाए। ये ज्यादा लोग कर रहे हैं, ज़ाहिर है, मतलब ये कोर्ट के बाद रिमार्क्स और होते हैं और जजमेंट्स डिफरेंट होती हैं, जजों का अपना इख्तियार होता है, और रिमार्क्स के जरिए बाद सवाल प्रोवोक करते हैं और ताकि आगे दूसरा मौके सामने आ जाए और फिर वो फैसले में ज़ाहिर तमाम नुकात और एंगल देख के। साहब क्या समझते हैं जो अगर मुत्तफिका फैसला आगे के हवाले इक़दाम के हवाले से ना आया तो आपकी कैलकुलेशन क्या है कि किस तरफ ज्यादा इम्कान क्या है अगले इक़दाम के हवाले से? देखिए, अगर इलेक्शन की तरफ जाते हैं तो इलेक्शन तो फिर इलेक्शन है ना। इलेक्शन में अब देखना ये होगा कि अगर अपोजिशन जमातें आपस में सीट एडजस्टमेंट या कोई अलायंस के साथ जाती है इलेक्शन में या अकेले जाती है तो उससे पता लगेगा। अच्छा ये बताऊँ, ऐसे मेरा ख्याल है कि अगर असेंबली बहाल हो भी जाती है तब भी ज्यादा नहीं होगा, 3-4 माह बाद अल्टीमेट इलेक्शन की तरफ जाएंगे, क्योंकि PTI अपना अगला ट्रम्प कार्ड ही खेलने जा रही है, तमाम सीटों से मुस्ताफी हो जाएगी और उनके पास इस वक्त 130-150 लोग तो है ही ना। तो अगर वो सारे मुस्ताफी हो जाती हैं तो ज़ाहिर एक बड़ा कॉन्स्टिट्यूशन क्राइसिस पैदा हो जाएगा ना असेंबली के लिए। तो मेरा ख्याल है अपोजिशन जमातें अपना प्राइम मिनिस्टर मुंतखब करके जल्दी कानून साजी थोड़ी करने की कोशिश करेंगी इलेक्शन के हवाले से, खास तौर पर ये EVM मशीनों का या ओवरसीज वोटिंग का जो चाह रहे हैं खत्म करना, वो अमेंडमेंट चूंकि उनके पास सेनेट में काफी मेजॉरिटी है और कौमी असम्बली में भी अगर सिंपल मेजॉरिटी भी हो, ये मुश्तरका इजलास बुलवा के वो ये तरामीम शुरू में करके फिर ये इलेक्शन की तरफ जा सकते हैं अगर वो बहरान खत्म ना हो। तो बहरहाल मामला जिस तरफ चल पड़ा है ये जाएगा इलेक्शन की तरफ ही। आज जाता है, आज से शुरू होता है या 4-6 महीने बाद शुरू होता है, ये आप देख लीजिएगा मामला इलेक्शन की तरफ ही। लेकिन उसमें जो अहम बात जो आप कह रहे हैं ना कि अगर असेंबली बहाल होती है
और अपोजिशन का प्राइम मिनिस्टर आता है और वो कानून साजी करके भले वो 1 महीने के अंदर ही वो इलेक्शन की तरफ ऐलान करके चले जाएं, वो एक डिफरेंट सिचुएशन होती है। जी, अगर बिल्कुल, बिल्कुल, वो डिफरेंट different सिचुएशन उसमें अगर जिस तरह आपने कहा कि एक ट्रम्प कार्ड पीटीआई के पास ये है कि वो इस्तीफा देंगे, तो फिर खुद जो है उस वक्त अपोजिशन कौन सी होगी, लीडर ऑफ अपोजिशन कौन होगा, और ये फिर किस तरह अपना नई निगरान हुकूमत बनेगी? तो ठीक है, ये मसाइल तो पैदा होंगे, लेकिन इन मसाइल में ये है ना कि अगर हुकूमत अपोजिशन में इतफाक ना हो तो ये मामला इलेक्शन कमीशन के पास चला जाता है। तो तब भी इलेक्शन कमीशन, ये अभी देखें पार्लिमानी कमेटी अब जो बन रही है, ये इस पर भी अगर इतफाक नहीं होता तो वो फिर बाद में इलेक्शन कमीशन के पास जाएगा, तो बन ही जाता है। और बात है, लेकिन अपोजिशन होगी नहीं ना अगर वो पीटीआई इस्तीफा दे देती है। देखिए, अगर ना हो तब भी कोई ना कोई उसका हल निकल आएगा ना, वो तो आगे का मसला है ना, आगे का मसला है ना। ये भी मुमकिन है उन सीटों पे इलेक्शन ये करवा ही दें कि इलेक्शन पहले ही जनरल इलेक्शन में चले जाएं। तो निगरान हुकूमत पे इलेक्शन अगर अपोजिशन अगर बाइकाट भी करती है तब भी निगरान हुकूमत बनाने का सेटअप मैकेनिज्म मौजूद है, ऐसा नहीं है कि ना हो। अच्छा, पीटीआई को क्या देख रहे हैं कि अगर इलेक्शन की तरफ जिस तरह हम बात कर रहे हैं कि अज्यूम करके कि अगर असेंबली बहाल हो जाती है और ये हो जाता है, तो पीटीआई के अभी तक मुनर्रफीन का जो तादाद है, और फिर आपने देखा पंजाब के अंदर भी, पीटीआई का आप मुस्तकबिल क्या देख रहे हैं? देखिए, पीटीआई इलेक्शन में अगर अभी जाती है तो उनको लग रहा है कि हमारी पोजीशन कुछ बेहतर है और हम आपको क्या लग रहा है? आपको आपकी एनालिसिस? देखिए, असल में गुमान साहब बात ये है कि इलेक्शन जो है वो एक अलग ही गेम होती है, उसका अपना एक टेम्पो बनता है, इलेक्शन का टेम्पो बनाना पड़ता है और इसके लिए मुख्तलिफ पार्टीज मुख्तलिफ कार्ड इस्तेमाल करते हैं। आप इस पर डिपेंड करेगा कि पीटीआई इलेक्शन कैंपेन किस एजेंडे पे सेट करती है। बज़ाहिर वो लग रहा है कि एंटी अमेरिकन सेंटीमेंट पे, गैर मुल्की साजिश पे और इन चीजों पे, माफियाज पे और माफियाज के इस्तेमाल पे और इन चीजों में बिल्ड करेगी। पीटीआई को ये गेंद तो उसने कर लिया है कि अब उससे परफॉर्मेंस से सवाल नहीं हो रहा इस वक्त। अगर वो अपनी परफॉर्मेंस बेस पे जाए इलेक्शन में तो बुरी तरह हारेगी। अब इस चीजों पे जाती है तो तब उसकी परफॉर्मेंस इतनी बुरी नहीं होगी। लेकिन अगर अपोजिशन जमातें अच्छी तरह अपने कार्ड्स खेलें और आपस में सीट एडजस्टमेंट पास जगहों पे करें तो पीटीआई को मेरा ख्याल है उसको मुश्किल हो सकती है। और देखिए, एक फैक्टर और भी है, अब इस वक्त इनके पास तजर्बाकार लोग भी नहीं है जो 18 में थे। जहांगीर नहीं है, चौधरी सरवर नहीं है, अलीम खान नहीं है। ये वो लोग हैं जिनको इलेक्शन की सेंस थी, समझ थी, कैंडिडेट उन्होंने अच्छे चुने थे। फिर तब ये कहा जाता था कि इसको एस्टेब्लिशमेंट की सपोर्ट थी, कुछ उधर से भी टेक्निकल सपोर्ट दिया थी। सिर्फ उनको इलेक्शन का सेंस नहीं था, उनके पास माल भी बहुत था। हाँ, ये फैक्टर भी होगा, लेकिन वो जो टेक्निकल सपोर्ट होती है वो बेचारों पे जो एटीएम का इल्जाम लगा और बेचारों पे। अच्छा, सर ये आप मुझे प्लीज बताएं कि इमरान खान का अमेरिका के साथ क्या इशू चल रहा था? कौन से उनके इख्तलाफात थे बड़े, या इमरान खान ने ऐसे फैसले किए थे, इकदाम किए थे जो अमेरिका उसके पीछे पड़ गया था? ये कौन सा? अलीम खान के साथ नहीं, अमेरिका खान साहब के क्या इख्तलाफात है? जहीर मीनानी साहब हमारे एमडी, वो आपसे सवाल कर रहे हैं सर। देखिए, मेरा तो इसमें कोई डाउट है, मतलब मेरा ख्याल है अमरीकी जो सेंटिमेंट्स हैं या नाराजगी है और रियासत पाकिस्तान के हवाले से है, सिर्फ इमरान खान के हवाले से नहीं। मतलब अमेरिकन जिसमें नाखुश हैं कि पाकिस्तान ने रशिया की थोड़ी सी साइड क्यों ली और वो एक न्यूट्रल स्टैंड क्यों रखा हुआ है और वेस्ट के साथ क्यों नहीं खड़ा। अमेरिकन जो है तालिबान के अफगानिस्तान के हवाले से पाकिस्तानी रोल पे खुश नहीं है दादा। लेकिन आर्मी चीफ ने तो फिर उसको अंडू कर दिया ना, जो अपने पिछले हफ्ते जो उसने कहा कि हम रशिया का जो यूक्रेन पे हमला है वो गलत है। हाँ, तो ये उसको उसी डैमेज कंट्रोल करने की ही कोशिश है ना, आप ये समझे, ये डैमेज कंट्रोल करने की कोशिश है। एस्टेब्लिशमेंट की तरफ से पाकिस्तान का ऑफिशियल मौक़िफ़ चेंज किया गया ना, अमेरिकी नाराजगी को खत्म करने के लिए ही ऐसा किया गया। अच्छा सर, फवाद चौधरी साहब आज कह रहे हैं कि अगर फैसला आज आ जाता है, रूलिंग को गैर आईनी करार दिया जाता है, तो हम गुलामी के दौर में चले जाएंगे, 47 वाला दौर आ जाएगा, फिर लोगों को आजादी के लिए बाहर निकलना पड़ेगा। तो ये कार्ड इनका बिकेगा, चलेगा आपके ख्याल में? ये तो सर पॉलिटिकल बातें हैं, ज़ाहिर है किसी के नजदीक वो गुलामी कहेंगे, किसी के नजदीक अगर पीटीआई जीतती है तब गुलामी है। तो ये तो पॉलिटिकल नैरेटिव है, चलते रहते हैं, इनमें ज्यादा हमें नहीं देखना चाहिए। अच्छा, पंजाब की सूरत हाल को किस तरह देखते हैं खाकवानी साहब? पंजाब कल लाहौर में जो कुछ फैसले पे डिपेंड करता है, सब कुछ फैसले पे डिपेंड करता है, फैसला क्या आ रहा है। फैसले में कौमी असेंबली तहरीर हो जाती है तो पंजाब में सिचुएशन बदल सकती है। फिर तो पंजाब में चौधरी हार चुके हैं इस वक्त और हमजा शहबाज की मेजॉरिटी वाज़ेह हो चुकी है। सही, पंजाब बिल्कुल क्लियर है इस वक्त। लेकिन अगर कौमी असेंबली का तहरीर का फैसला सुप्रीम कोर्ट बरकरार रखे
जो कि चांस नहीं लग रहा, लेकिन अगर रखे तो फिर ज़ाहिर चीजें मुख्तलिफ हो सकती है। सही। और ये जो सब कुछ इस वक्त सब कुछ इसी फैसले पर डिपेंड कर रहे हैं। बिल्कुल नहीं, ये जो कुछ हुआ कल असेंबली के बाहर खारदार तारें लगाना, फिर लाहौर जो होटल में जाके इजलास करना पड़ा है ना, ये आप देखें, इससे जाहिर होता है ना पंजाब में किस तरह खेल खेले जाते हैं और चौधरी कैसे खेल खेलते। यही 93 में हुआ था। 93 की आप पॉलिटिकल हिस्ट्री देखें, उसमें तो असेंबली के सेक्रेटरी को बाकायदा अगवा कर लिया गया था, उठा लिया था 93 में, जब मंजूर भट्टू थे और ये पूरी गेम चलती रही। भट्टू वाइन का झगड़ा था। जी, भट्टू वाइन का झगड़े में उसमें असेंबली के सेक्रेटरी को उठा लिया गया था, क्योंकि सवाल ये था कि अदालत बात पहले आई है या असेंबली तोड़ने की एडवाइस पहले आई है। ये फैसला ज़ाहिर सेक्रेटरी के पास जाना था, डॉक्यूमेंट दोनों की बात गई, नोटिफिकेशन, तो सेक्रेटरी को गैप कर दिया गया था। सही। ये डर्टी पॉलिटिक्स है अनफॉर्चुनेटली, लेकिन है, क्या करें। सही। बहुत शुक्रिया आपका आमिर खाकवानी साहब, आपने हमें टाइम दिया। सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं एडिटर आहिनि 92 जा। सो मौक़िफ़ इहो ई आहे, ज़ाहिर सभिनी जूं नज़रूं आहिनि फ़ैसिले ते, फ़ैसिलो छा थो अचे। ऐं हिन तरह जो इहो जेको पाकिस्तान में माज़ी में सॼे कार्ड घणा हलिया आहिनि, मज़हब कार्ड हुजे, अमरीका मुख़ालिफ़ कार्ड हुजे, जंहिंखे ऐं गद्दारी जो कार्ड हुजे, जंहिंखे PTI खणी करे हाणे रवानी थी आहे, त लॻे थो त ईंदड़ इलेक्शन में इहे, छाकाणि परफॉर्मेंस त रही कान, त इहे कार्ड हिननि जा हलंदा। ऐं उहा वरी ॻाल्हि त वॾा मेन मोहरा जिन वटि माल बि हो ऐं सभु कुझु हो ऐं हुननि खे इलेक्शन विढ़ण जो तरीक़ो ॾांहुं बि हो, उहे बि हुननि सां गॾु कोन। पोइ PTI जो फ्यूचर अव्हां कीअं पिया ॾिसो? असल में छा चई त अमेरिकन जो कार्ड आहे न, उहो एतिरो ताक़तवर कोन्हे जेको चूंडुनि में हलाए सघिजे, छो त मज़हबी पार्टियूं माज़ी में कंदी रहियूं आहिनि। छो त हिन वक़्तु इमरान ख़ान सां जेको मज़हबी कार्ड आहे उहो बि कोन थो हुनजो हले, ऐं अमरीकन सां हिन जा एॾा के संगीन इख़्तिलाफ़ कोन हा। जीअं मां पहिरियों बि हिन खां पुछो खाकवानी साहिब खां बि, जंहिंजे बुनियाद ते चई सघिजे। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पाकिस्तान अंदरि मज़हबी तंज़ीमुनि ऐं पार्टियुनि वॾी जेको आहे मूवमेंट हलाई फ्रांस जे मसइले ते, त उन वक़्तु इमरान ख़ान जेको आहे यूरोप वारनि सां गॾु बीठो, उन वक़्तु अमेरिकन फ़ैसिले खे तस्लीम कयो, चए पियो त डॉलर किरी पवंदो, माइशत नुक़सान थी वेंदी, पाकिस्तान जी टेक्सटाइल बंदि थी वेंदी, ज़ीरो थी वेंदो। हा, त उन वक़्तु उन सां गॾु बीठो, त हिन जो एॾो कुझु संगीन मसइलो, जीअं असां पंहिंजे पहिरें प्रोग्राम में डिस्कस करे चुका आहियूं। OIC जो ताज़ो इजलास थियो त उनमें अमरीकी माना नुमाइंदे खे घुराइण, अमेरिका जी साराह करण, जेकॾहिं गद्दारी सभु कुझु 8 मार्च 7 मार्च पोइ छो पिया कयो, वॾा सवाल पिया पैदा थियनि। मेन ॻाल्हि इहा आहे त हिन इमरान ख़ान जीअं त इंटरनल जेको आहे उहा पंहिंजी हिमायत विञाए वेठो, हिकु मासिस में, ॿियो एस्टेब्लिशमेंट में। उन खां पोइ हिन वटि ॿियो टियों को बि कार्ड न हो, तंहिंजे करे हुन अमेरिकन कार्ड खेलियो। ऐं इहो आख़िरी घड़नि में रूस जो फ़ैसिलो बि इन करे ई कयो जेको आहे। हालांकि रूस सां हिन जा एॾा तालुकात बहितर कोन्हनि, न को पाकिस्तान सां हुनजा वधीक विझड़ा के तालुकात रहिया आहिनि, या हाणे को वधीक चाहिनि था उहे। जेको इमरान ख़ान जी हुते आजियां कई वई उहा बि सभिनी खे ख़बर आहे। उन खां पोइ इहा हद ई हुते त हिन ज़िद खणी कई वई त प्राइम मिनिस्टर, पर पाकिस्तान जी एस्टेब्लिशमेंट उते हुनखे ॻाल्हाइण बि न ॾिनो, जेके साह बि वठी विया उनजे ॻाल्हाइण ते बैन हो, ऐं हिकिड़ो मुख़्तसिर बयानु जारी कयो वियो, उन खां वधीक ॿी का बि एक्टिविटी न कई वई। बाक़ी अमेरिकन सां हिन जो डायरेक्ट क्लेश को बि न आहे कंहिं वॾे इशू ते। जेको सवाल हो PTI जो मुस्तक़बिल छा हूंदो? हा, इन करे इहे चऊं था त जॾहिं इलेक्शन में वेंदा आहे त हिकु त जेको मुल्क जी अंदरूनी सहूलियत वारा माण्हू खे वरी कावड़ आहिनि जे मथां, उहे इन जे करे जेको आहे माण्हू हिननि खे जेको आहे शायदि जेके ॿुधंदा माण्हुनि खे अंडा हणनि। सिंध में हिन जी का हैसियत कोन्हे का। पंजाब में जेको आहे नवाज़ लीग जेका आहे उहा वॾी अक्सर सां मथे उथी ईंदी, जेको आहे काफ लीग जो हाणे उहो रोल न रहियो, छो त काफ लीग ख़ुदि सां गॾु बीठी आहे जेको आहे। ऐं मौलाना फज़ल रहमान जी वॾी अहमियत आहे KPK में जेको आहे। उन खां पोइ जेके अॻु में हुई सूरत हाल उहा हाणे काफ़ी चेंज थी सघे थी। ANP बि हुन सां गॾु आहे, त इमरान ख़ान जी उहा पोज़ीशन आहे जेका अॻु में हुई, जेको आहे हिन वक़्तु ईंदड़ चूंडनि में। सवाल ॿुधी वञो, हिकिड़ो जेके हिन नवां ट्रेंड मुतारिफ़ कराया सिंध असेंबली में, जेको कुझु कल्ह थियो, कॾहिं तव्हां ॾिठो जेका पाकिस्तान जी फाउंडर असेंबली आहे, कॾहिं उते खटूं खणी था वञनि, जनाज़ा था लटकाइनि, मेहन खे गेट सां ॿधी था छॾनि, पंजाब असेंबली में खारदार तारूं लॻाए करे जेको कुझु इहे अमल कनि, हिकिड़ी त हिननि जी रिवायत ऐं पोइ हिन जो फ्यूचर। ॾिसो, उन ॾींहुं पाण प्रोग्राम में इमरान ख़ान जी लेगेसी ते ॻाल्हायो, मुंहिंजे ख़्याल में मां हुन ते काफ़ी ॻाल्हायो हुयो, उन खे मां उहो रिपीट नथा कयूं, उन जे बारे में पाण गार जो कल्चर आहे जेको आहे। ऐं हाणे त वञी आइन शिकनी बि उनमें एलिमेंट हिकिड़ो थी वियो, उनमें उहो अची वियो। अॻिते था हलूं जेको PTI जी दरअसल हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे न, उहा ॾाढी अयां आहे। अयां छा आहे त जीअं हिकिड़ो गिलास हुजे, किंग्स पार्टी अवां बि उनखे सम्झो था न, किंग्स पार्टी अञा ॿी ॻाल्हि आहे। किंग्स पार्टी त उहा आहे न, ज़ाहिर मां चवां थो त जॾहिं तव्हां 13 जी इलेक्शन में सिर्फ़ु हिकिड़ी सीट हितां पंहिंजो कराची में आरिफ अलवी वारी, ऐं उनखां पोइ वरी 18 में जेको आहे 14 सीटूं, त इहो ख़ुदि जेको वाज़े आहे न, त इहो असांखे हिते कराची में असां वेठा हुयासीं, असांखे उन हवाले सां को बि अहिड़े क़िस्म जी का तब्दीली नज़र कान पई आई।
इहो सॼे जिते किथे थियो। ॿियो इलेक्टेबल्स जहाज़ भरे जहांगीर तरीन जेको जॾहिं हुननि सां गॾु कया, जो पुठियां केरु हुया, जहांगीर तरीन त वीचारो फेस हो, उनजे पुठियां केरु हुया उहो ख़ैर। हाणे छा आहे त PTI बिल्कुलु वाज़े आहे, माना वाज़े इन तरह तव्हां ॾिसो त स्पीकर जेको आहे उहो छॾे हलियो वियो। हुन चयो मां इहा रूलिंग तव्हां ॾींदुमि, मां सीट ते वेही करे इहा रूलिंग ॾियण जे लाइ मां उनके खिलाफ हिकिड़ी अदम एतबार जी रिथ बि आई, इहो बि दलील हो। पंजाब जे अंदरि तव्हांखे ख़बर आहे 5 ग्रुप लॻा पिया आहिनि। चौधरी सरवर जो पंहिंजो आहे, अलीम खान जो पंहिंजो आहे, शीना जो पंहिंजो आहे, तरीन जो पंहिंजो आहे, शाह मोहम्मद कुरैशी जो पंहिंजो आहे। हाणे उनमें बि अलाए जेको आहे केतिरा उनमें अञा वधी कुझु बखिया तव्हांजे साम्हूं उॾियल नज़र ईंदा। सही, इहो साॻी सूरत हाल KP जे अंदरि बि आहे, छाकाणि त KP जी जेको फर्स्ट फेज़ ऑफ इलेक्शन जेको हिननि हारायो, उहो उनजो सबबु जेको मेजर सबबु हुयो, उते गिरोहबंदी एतिरी हुई हिननि जी, शाह फरमान पंहिंजा पिया माण्हू पिया अॻिते आंदा त महमूद परवेज़ खटक वारनि त पंहिंजा पिया आंदा, त शाह फरमान पंहिंजा पिया आंदा, त महमूद ख़ान पंहिंजा पिया आंदा। उन रसाकशी में जेको आहे हिननि लूज़ कयो। हे त हाणे काफ़ी तजज़ियेगार चवनि था त जेके पोइ वरी ट्रांसफर पोस्टिंग थियूं पाकिस्तान जी पंहिंजो सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे करे, ॿिए फेज़ में उनखे उनजो एडवांटेज थी वियो, जंहिंजे करे जेको आहे हिननि कानून साज़ी पास करण वक़्तु ज़िद हुई त भई न ISPR जो हुनखे बि न पियो मञे। हाणे हे पाश थी वई आहे, अंदरियां हे टुड़की हिकिड़ी माना हुनजी जेको आहे न क्रैक्स जेके आहिनि उहे नज़र था अचनि। बाक़ी सिर्फ़ु इहो फ़ैसिलो जीअं ईंदो उन खां पोइ पुर्ज़ा तव्हां थींदे ॾिसंदो। छाकाणि त ही पार्टी दरअसल हिकिड़ी जेको तव्हां किंग्स पार्टी जो नालो चयो न, उहो अञा किंग्स पार्टी ठाहिण लाइ बि हिकिड़ो मज़बूत किलो हूंदो आहे। मसइलो चौधरीअ वटि पाण वटि हिकिड़ो 4 सीटुनि जो हिकिड़ो पंहिंजो चुकी आहे किंग्स पार्टी जो। हाणे ॿुधो न, ही किंग्स पार्टी बि न आहे, ही त जेको आहे न ही मैन्युफैक्चर्ड आहे। हितां पुर्ज़ो खयो, हुतां खयो, होॾां पंहिंजो जेको आहे पंहिंजो ही जेको असांजा सिराइकी सूबा महाज़ारा जेके हुया, खुसरो बख्तियार आया, मज़ारी साहिब आया, ॿियो हिकिड़ो चंग वरी उहो पुर्ज़ो खणी वरी हिकिड़ी जॻह ते आहियूं, वरी ॿियो पुर्ज़ो हिते जेके कराची जे अंदरि। ऐं ॾिसो जेको प्लान A हुयो जेको नज़र पे आयो, उन ते तव्हांजी बि ज़ाहिर आहे सहाफ़ी जेसित में काफ़ी हुन सां ॻाल्हि थी आहे, मुंहिंजी बि जेका ॻाल्हि थी आहे, ख़ुदि जेको आहे GDA जे दोस्तनि जो चवणु हुयो त असांखे 2 राति पहिरें असांखे ॿुधायो वियो त भई हाणे प्लान B पियो ऑपरेट थिए। न त हिते पीर साहिब पघारे त पंहिंजो अली गौर खान मार साहिब खे त वज़ीर आला नामज़द बि करे छॾियो। तयार वेठा हुया, हुते जीप ग्रुप तयार वेठो हुयो। टाइम कोन्हे, फराह खान में वहां खे भी काफ़ी इंटरेस्ट रहियो आहे। अॼु हिकिड़ी ख़बर आई आहे त न्यूज़ ऐं ॿियनि में त 4 गुना 4 सैकड़ो हुनजी जेका आमदनी आहे हुनमें वाधारो थियो आहे 17 खां 21 ताईं ख़ान साहिब जे इक़्तिदार में अचण खां पोइ। ऐं उहा ॿाहिरि आहे, कीअं पियो ॾिसो इहो मामलो बि इन फ्यूचर वापस वठो, 1 करोड़ के फराह में इंटरेस्ट रहियो इशू मां इंजे लाइ चवां थो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहिब पहिरियों उनजो नालो खणण खां सवाइ हुन पंहिंजो फर्स्ट लेडी जो ॾांहुं इशारो कयो, ठीकु आहे न। पोइ मरियम नवाज़ साहिबा फराह जो नालो खयो ऐं उनखे लिंक कयो फर्स्ट लेडी सां। मसइलो छा आहे त जेको वॾो अरसे ताईं सॼे पाकिस्तान जे अंदरि इहा डिबेट थी त भई इमरान खान वटि ऑप्शन हुया एॾे वॾे सूबे जी हुकूमत हलाइण लाइ, हुन वटि बहितर एडमिनिस्ट्रेटर हुया बि सही पंहिंजी पार्टी में, मिसाल तौरु अलीम ख़ान जहिड़ा माण्हू ॿिया केतिरा जेके वधीक बहितर परफॉर्म करे पिया सघिया, आख़िर हिन ते छो अटकियो बीठो हुयो, इहो हिकिड़ो सवाल हुयो जंहिंजे बारे में न पिया ॻाल्हायो। हाणे अची उन ते हर को उहा ॻाल्हि जेका अनफोल्ड थी आहे, उहा स्टोरी, उहा इंट्रस्ट इहो आहे त उहा स्टोरी अनफोल्ड थी आहे त दरअसल इहो जेको पंजाब हुयो इहो बोज़दार साहिब न पिया हलायो, इहो बनी गाला में पिया हलियो। ऐं उते जेको हुयो ही त फराह जो जेको आहे न, फराह त वीचारी हूंदी थोरो उनखे परसेंटेज मिलंदो हूंदो न, बाक़ी जेको ही जेके पंहिंजो उन चौधरी सरवर ऐं जेको आहे हिननि जेको चयो जेको आहे ट्रांसफर पोस्टिंग ते जेको किरोड़नि जूं जेके ॻाल्हियूं पिया हलियूं, फी DC फी SP 3 महीना बि कंहिंखे न पिया छॾियूं, वरी 3 महीननि खां पोइ वरी ॿियो हल बाबा वरी 5 इहो जेको सॼो सिलसिलो हुयो न, उन जे करे इहा पाकिस्तान जी जेका हेल्थ जी जेके लीक्स थींदियूं आहिनि न, करप्शन जे केसिस जे बारे में जेके थियूं न, ही उन जो तमामु वॾो हिकिड़ो हो आहे। तॾहिं हिन मामले सां, छाकाणि त पीपल्स पार्टी जो चेयरमैन
ऐं मरियम नवाज़ साहिबा जॾहिं इहे ॻाल्हियूं ब्रेक कथियूं देंदासीं मुख़्तसर ज़ई साहब अवां जा बि के कमेंट्स मजमूई तौर ते मजमूई तौर ते इहो त वापस ॾिसो पाकिस्तान में जेके बि पार्टियूं इस्टेब्लिशमेंट जे सहारे सां आयूं आहिनि या इस्टेब्लिशमेंट तयारु कयूं आहिनि उनजो असरु इहो ई थियो आहे जेको PTI जो थी रहियो आहे हुन खां अॻु में काफ लीग जो थियो अॻु में बि जेकी पार्टियूं आयूं छो त हाणे इस्टेब्लिशमेंट जेका हिन खे बैसाखी लॻल उहा निकिरी वई आहे सहारो हुनजो ख़तमु थी वियो आहे सही त यकीनन इहा पार्टी जेको आहे विखिरजी वेंदी बिल्कुलु। ऐं हुनजो को मुस्तक़बिल कोन्हे को बाक़ी तव्हां ॾिसो जीअं काफ लीग जो थियो हाणे काफ लीग जो हाणे सीटूं घणियूं अॻु में घणियूं बाक़ी सभ खां वधीक जेका स्ट्रांग पार्टी आहे पाकिस्तान में जमहूरी पार्टी उहा सियासी पार्टी सभ खां वधीक मज़बूत पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उन ज़ियाउल हक़ जे रिजीम में उनजे मथां केॾो वॾो ऑपरेशन कयो उनजे बावजूदि बि अॼु बि क़ाइमु हुई कल्ह बि क़ाइमु हुई ऐं अॼु बि क़ाइमु आहे त मेन ॻाल्हि कुझु नवाज़ शरीफ़ जी जेका पार्टी आहे उन एंटी इस्टेब्लिशमेंट स्टैंड वठी थोरी पंहिंजी साख कुझु बचाई आहे जेको आहे बाक़ी मजमूई तौर ते जेके बि पार्टियूं इस्टेब्लिशमेंट तयारु कयूं आहिनि उहो पंहिंजे मफ़ाद में वठी विया आहिनि उनखे इस्तेमालु कयो अथऊं उहो सभु वण इकठे गॾु करे उनखे इस्तेमालु कयो आहे बसि हाणे हीउ जेको आहे हिकिड़ो इन सम्झो त खेल जेको आहे ख़तमु थियण वारी कहाणी हिनजी पूरी आहे वरी महिरबानी पाण वरी ज़ाहिरा अचूं पिया कुझु देरि खां पोइ नाज़ीं हिते इफ़्तार ब्रेक जेको आहे उहो असीं वठंदासीं ऐं उनखां पोइ वापसि अचिबो 7:30 वॻे जो टाइम आहे सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां ऐं उन ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल बि कंदासीं पर वठूं था मुख़्तसर ब्रेक।